नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां अली रज़ा मंगी ऐं मां आहियां ग़ज़ाल आबरो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वफ़ाक़ी हुकूमत महांगाई सटियल अवाम मथां पेट्रोल बम खेराए छॾियो। पेट्रोल जी क़ीमत ₹5.40 फ़ी लीटर वाध जी मंज़ूरी। गासलेट ₹1.39 ऐं लाइ डीज़ल ₹1.27 फ़ी लीटर महांगो कयो वियो। वज़ीर आज़म जो सलाहकार शहबाज़ गिल चवे थो तेल जगहनि में वाध जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। उज़्बेकिस्तान ऐं पाकिस्तान विच में तारीख़ी ऐं सक़ाफ़ती लाॻापा आहिनि। ॿिन्ही मुल्कनि विच में वापार खे हथी ॾियण जी ज़रूरत आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो ताशकंद में बिज़नेस फोरम खे ख़िताब। चवे थो अफ़गानिस्तान में अमन जा ख़्वाहिशमंद आहियूं। पाकिस्तान विच एशियाई रियासतुनि सां ॻंढियल आहे। अफ़गानिस्तान में अमुन ख़िते जे लाइ अहम आहे। पाकिस्तान अफ़गानिस्तान ऐं उज़्बेकिस्तान रेलवे मंसूबे सां इनखे लाभ ईंदो। नवाज शरीफ खे क़ैद में क़त्ल करण जी साज़िश कई वई। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो इल्ज़ाम तेल जूं क़ीमतूं वधण सां इमरान ख़ान ते को बि फ़र्क़ु न पवंदो। चयो वेंदो त वज़ीर आज़म हाउस में यूनिवर्सिटी ठाहींदासीं। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो आज़ाद कश्मीर जे इलाइक़े पलंदरी में जलसे ख़िताब। चवे थी इमरान ख़ान कश्मीर खे भारत जे झोलीअ में उछलायो। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी। वधीक 47 मरीज़ फौतुनि जो अंग वधी 22,699 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,245 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 9,81,392 थी वियो। हेल ताईं 9,16,373 मरीज़ कोरोना वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी चुका। कोरोना वबा जी शरह 5.2% रही। सेहत बाबत वज़ीर आज़म जे सलाहकार डॉक्टर फैसल सुल्तान मुल्क में ईद उल अज़हा ते वधीक पाबंदियूं हणण जो इशारो ॾेई छॾियो। चवे थो कोरोना वायरस सां गॾु हलणो आहे त एहतियात करणो पवंदो। मुतासिर इलाइक़नि में वधीक पाबंदियूं लॻाए सघजनि थियूं। ईद ते पब्लिक ट्रांसपोर्ट बंदि रहंदी। सिंध हुकूमत जो फ़ैसिलो बहितर आहे। मुतफ़िक़ आहियूं। वैक्सीन कराईंदड़ माण्हू ई सियाहती माॻ ते वञी सघनि था। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चवे थो भारतीय क़िस्म जे कोरोना सबबि केतिरनि ई माण्हुनि जी हालत ॻणिती जुड़ी आहे। शहरी पंहिंजनि ऐं ॿियनि जी ज़िंदगियुनि खे दाव ते लॻाइण खां पासो कनि। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो ट्वीट चवे थो वॾे अंग में माण्हू भारती वायरस में वरसी विया आहिनि। भारती क़िस्म जे वायरस ॿियनि मुल्कनि में वॾी तबाही मचाई आहे। अस्पतालुनि में कोरोना जे मरीज़नि में वाध थी रही आहे। शहरी SOPs ते अमल कनि ऐं वैक्सीन लॻाराइनि। पसनी में फोर्स जी गाॾी बारूदी सुरंग सां टकराइजी वई। हमले में कैप्टन ऐं सिपाही शहीद। ISPR मूजिबि इलाइक़े में दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे। अहिड़नि वाक़िअनि सां हौसला कमज़ोर नथा थी सघनि। ऐं टंडल हेयार जी सिविल कोर्ट बाबर ख़ानज़ादे केस खे 322 PPC में चालान करे छॾियो। सिविल जज अली बख्श थेबो जांच बाद केस खे चालान करे सेशन ट्रायल लाइ मोकिले छॾियो। ASP साइट हैदराबाद पारां बि जांच में एहलकारनि ते ग़िफ़लत साबित थी वई। 11 एहलकारनि ख़िलाफ़ हाणे सेशन कोर्ट में केस हलंदो।